अस्सलाम वालेकुम दोस्तों, हींअर टाइम थियो आहे 11:30 ऐं ब्लॉग स्टार्ट पिया कयूं। अॼु साहिल बि मूंसां गॾु आहे, छो जो हुनजा पेपर थी विया आहिनि। सुबुह 10:30 बजे अची वियो, पेपर आख़िरी हुयुसि, उहो करायो आहे। सो हाणे हींअर ब्लॉग स्टार्ट कयो आहे। अॼु मेरान जो बि थोरो कमु रहियल आहे, उहो मेरान जो कमु बि करिणो आहे। ऐं साहिल बि वेठो आहे। हींअर बसि वेंदासीं असां हिन मेरान खे जेके शीशा वीशा कारा कराइणा आहिनि या हुन में सीटूं नयूं हणाइणियूं आहिनि, उहो हणाईंदासीं। ॾिसूं त पोइ अॻिते थिए छा थो। साहिल वेठो आहे, गाॾी काया हुआ। हाँ वाह, ओके रेडी आई। अरे जुड़वा के वठी आई अवा ये विग वाला यो किया विग त न थई न न सच बता पक्का दिसा वरी पट दिसा एदा न तेज न पट असली वाला हेलो गाड़ी ठरायूं तू भी हलंदे घर दसे वा ये ना साहेब पोए और एफआईआर कट रहे हैं पक्का साथी लिखा है दिखा पप्पा के दिखा छा ठायो थई दिसा बलून जे मथां छा ठाहियो अथई ऐं नालो बि लिखियो अथई मिनसा गुल ठाहिया अथई ऐं हे छा ठाहियो अथई हे केरु आहे हे ॿ केरु आहिनि पप्पा तव्हां ॾिसां पेन हाणे मां हिनखे फाड़ियां थो ठीकु आहे हा फाड़ियां थो अम्मा वेठो आहे चुप करे वेठो आहे ॻाल्हाए कहिड़ी श्री हाँ चुंब लगी प्यार पे करे चुंब लगी कितने काटो सही ऐसे बैठो ऐसे खुश तो थे ऐसे बैठो हे एजाज बुढ़ो साहब भी ॾिसो अची वियो अथव एजाज बुढ़ो साहब अची वियो अब सभ खां पहिरियों अॼु भला चंड किथां निकितो आहे जो तूं हिन महिल आयो आहीं वालेकुम अस्सलाम तुझो बाबा हुकुम थियो हुकुम छा बल्कि तड़ी थी तो चाय पी निकरो पाण हां चाय पी पाण निकरूं था चाय पिया जल्दी कर हां चाय तोखे चाय पियारे पोइ जिंदा कंदुसि ठीकु आहे ओके अॼु भला सुहिणो थो लॻे छा मसलो आहे शेव कई आहे बस हाँ सच बता न अॼु कुझु चेंज आहे वीडियो तोखे मां ॾेखारियां पंहिंजी इहा न पोइ ॾिसंदा टाइम ते रस्ते में असांखे वरी दोस्त मिलियो मुनीर मर साहब हिते रहंदो बि हिते अपार्टमेंट अबा हिते रहंदो ई न थर्ड फ्लोर ते अबा इहो पोइ अचे वञे लिफ्ट आहे या पंधि लिफ्ट आहे न अपार्टमेंट बि भलो थो लॻे यार थोरो ॾिस वदनी बि थी वियो आहे हाँ वदनी बि थी वियो आहे हाँ यार एजाज बुढ़ो साहब असांजो सीनियर आर्टिस्ट पीटीवी जो अॼु असांजे हिते अपार्टमेंट ते ओचितो एक्सीडेंशियल मुलाक़ात थी वई आहे ऐं अदा इमरान चांडियो सां बि मुलाक़ात थी आहे असां वञूं था बैंक लुटण ओ बैंक में एटीएम में पैसा कढण जेको सही लफ़्ज़ आहे उहो अची वियो बस पोइ असां लुटे अचूं था भला बैंक लुटे अचो मां हिनखे सलाह कयां थो त बाबा घर हलो मथे हलो कुझु चांहि को ख़िदमत चाकरी क़िस्म सां त मिलियो बाबा असांजे नसीब में हूंदी त मिलंदी हा ठीकु आहे ओके बैंक में वियासीं एजाज बुढ़े हो एटीएम कार्ड फासी पियो आहे हाणे थोरी बुख लॻी आहे सोचियो त हिते पूरियूं खाई वठूं एजाज बुढ़ो वेठल आहे हा बस अबा कार्ड फासी पियो आहे हा यार कार्ड फासी पियो अलाए मूंसां इहो छो वेदन थींदी आहे हमेशह जेको आहे कार्ड फासंदो आहे अरे हलो ठीकु आहे पूरियूं खां पोइ ॾिसूं था हा पोयों शीशो ब्लैक थी वियुसि साइड कॉर्नर बि ब्लैक थी वियसि हाणे सीटूं खुलनि सीट खुली चुकी अथसि सीट खोल दी तुम लॻोगी क्या ऐं अॻियां बि वाइपर शाइपर बि लॻी वियसि नवां हाणे गाॾी जो लुक ई चेंज थी वियो साहिल कढ लॻो पियो आहे साहिल तोखे भला मज़ो ईंदो आहे गाॾी ठाराइण में हाँ हाणे छा थो थी किचन में थियो ॾेखार किचन हिन मेरान जी आहे यार तूं त गाॾी ऐं मेरान माना नई करे छॾी अब मिनसा बि शोरूम ते आई आहे मिनसा हाँ अंकल किथे आहे असलम बुटो जो वॾो नुक़सानु थी वियो आहे जेके ड्राफ्ट में 20-30 वीडियो हुयसि उन्हनि जो साउंड बंदि थी वियो आहे वॾो परेशान आहे दोस्तो असलम बुटो असां लाइ वरी अॼु कुझु वठी आयो आहे अॼु लाइ छा वठी आयो आहे ऐं बिल बि खणी आयो आहे बिल वाह हाणे मां त कोन ॾींदोमांइ बिल कंहिंखे ॾियूं आहे बिल न वाह अब हे त मूंखे लॻे थो हे निमको आहे ऐं निमको जेको आहे सो मिक्स आहे अबोल हे मूंखे पेस्ट्रियूं न गुलाब जामुन हे गुलाब जामुन आहिनि ऐं साईं ॿियो कुझु बि आहे अड़े हे छा हे पेटिस था लॻनि अड़े वाह पेटिस आहिनि पर हे पेटिस थोरा चेंज था लॻनि ॾिस हे पेटिस चेंज आहिनि मिनसा तूं खाईंदी न अब गुलाब जामुन वाह यार वाह मज़ो अची वियो गुलाब जामुन इलाही दिन को न खाधा आहिनि
वाह वाह साईं वाह वाह गाँव नसीब ही गाला कसम भाई यकीन लियो वाह वाह गुलाब जामुन भी मिले ही साईं पेटिस भी मिले ही वाह साईं वाह साईं वाह मिन साइकिल खादो पे छा खाई दिया है ये वठ गुलाब जामुन भी ॾियो गुलाब जामुन चाय तव्हांजी तरफ़ां चाय नवी दे तरफा अब हे मिठाई थई एजाज बुरड़े साहब जी गाड़ी नहीं तैयार थिया 0 मीटर उन जे खुशी में ठीक है हाँ गुलाब जामुन खाए भले अरे अदनान केड़ा थी अदनान और त दाढ़ी ॾिसां तुंहिंजी असली ते निकली थी थोड़ा लिया कल सलू आयो वरी तू आयो आई अरे बस यही मुलाकात करें हाँ कमले तो ना आप बताओ बाकायदा क्या था ओके तव्हां बि छा था ॻाल्हायो पढ़ में कुझु न परेशान है परेशान है ना लगे तो तुम कुंड में हलिया विया मिनसा के साथ आइसक्रीम ला वठी ॾियूं 20 रुपए में हमरा राज़ी थी वेंदो अब वठ यार इसको पार्सल कर लो या बस सही है ठीक है ऐसे ही सही है पैसे लो हाणे मां ओके आहे सही आहे ॾिसां वाह वाह दोस्तों ॾिसो ते बुख लॻी अथसि ऐं बुख ते रेडियूं करणु शुरू कंदो आहे ॾिसो मिनसा खाराइण वेठी अथसि ईमान खाराएसि थो अब छा ठाहियो अथसि इहे सेरेलेक ठहियल आहे सेरेलेक ठहियल आहे ॾेखार पापा मूंखे त ॾेई न कई आहे तोखे नथो ॾे हा छा तोखे खाराइण न ईंदो आहे अरे नी ना न कर रेडियूं छो थो करे ॾिसो हुनखे चमचे सां खाराइबो आहे मूंखे ॾे अरे मूंखे ॾे यार पर इहे त खाराए कोन्हेसि ऐं वॾो थी वियो आहे हाणे वॾो थी वियो आहे इलाही पर ॾिसोसि न इधर ईमान हाणे खाइण खां पोइ वरी चुप थी वेंदो सफ़ा आराम करे सुम्ही पवंदो ॾिसजो तव्हां चिक फसी मिनसा खाए थो हाणे हा कीअं थो खाए हिन इंजेक्शन सां तो खाए हा इंजेक्शन सां खाईंदो आहे ॾिसो मिनसा नंढो आहे न इलाही हा हेसि दोस्तो इलाही नंढो आहे ऐं कपिड़े ते रखो आहे हा न मिनसा हा हा ऐं इलाही रुड़ू थो करे छो जो हिनखे इलाही बुख थी लॻे ॾेढ सौ हाणे खाराईंदासीं मिनसा वटि मथां और सो पिए तो न खाए तो अरे हे पियन जी यार खाइण जी ना खाइण तो ॿियो कुझु ना अरे छा खाईंदो आहे इहो पोइ अरे वो नंढा नंढा दाणा खाईंदा वटि दिना अच्छा बिज खाईंदो आहे हा अच्छा हे सो हाणे चुप थी वियो आहे छो हिन जो ड्रॉ थी वियो आहे हे सो हाणे सीटी कंदासीं अब मिनसा पंहिंजे पपी खे सभु कुझु खाराए छॾियो आहे मिनसा जो पपी किथे आहे हिते किथे अरे हिन में अरे हे त शॉपिंग बैग आहे त हीअं करे खणबो आहे त उहो आहे हाँ हा सुभाणे थी कंहिंमें आस कंहिंमें सुभाणे थी आस हिन में अरे हे छा थी करे पापा इनके ठंड लगती है ना इन्हें जाते रखा छा लॻंदी अथसि इनकी ठंड लगनी तस्वीर में जाते थधि लॻंदी अथसि हिनखे अच्छा हिन लाइ बेड हेठां थी रखेसि अच्छा भला ॿिली हिते ईंदी आहे ॿिली जो खाई वञेसि पोइ नहीं है न ईंदी आहे हाँ दोस्तों सुबुह जो 12 थिया आहिनि ऐं असां पंहिंजो व्लॉग स्टार्ट कयो आहे ॾिसूं था त अॼु हिन व्लॉग में छा थो थिए चैनल खे लाइक कजो शेयर कजो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो ओए बोतल दोस्तों इहो ॾिसो सुबुह सुबुह जो मां ॾिसां पियो त ॿार हिक ॿिए खे रंग पिया हणनि ॾिसूं त हेठि थिए छा थो अरे ये क्या किए किसने मारा दोस्त ने मारा होगा ना कौन से दोस्त ने मारा है ये इसमें इसने दिखाओ ये बेचारे के कपड़े हाथ दिखा हाथ भी तुम्हारे हाथ दिखा अरे इसके भी हाथ ऐसे अरे इसको किसने मारा है पता नहीं एक मिनट इसका तो नट बोल्ट था हाँ लेटर अरे ये मोटू अरे चश्मो कारो थी मोटू तू जो अरे बीद इसाम चश्मो तो दिखा अरे यार तू तो हीरो थी हुआ हाँ कोयलन जी खान में निकरी हुआ है हाँ कोयलन में निकरी हुई हाँ भाई सही था कुछ चवंदई अॼु छा पेपर हुया अॼु लास्ट पेपर है ना करे अॼु लास्ट पेपर हो इन करे सीधी थिया हो सभई तुझो पेपर न हो न तुझो पेपर न हो हुयो तो तोखे रंग न आयो अथई तोखे रंग न आहे तुंहिंजी ॾंड राति जो नज़र अचनि छा बाक़ी त कारो लॻो पई पुट तूं वञ अबू तोखे ॾिसंदो
सुबुह थी वई आहे मिनसा पंहिंजे तोते खे खणी आई आहे हवा त रेडी थो करे गैलरी में खणी हलिस रेडी छो थो करे एरियो हा मुझे भूख लगी है वरी बुख लॻी अथसि अच्छा सुबुह थी वई इन करे हाँ ॾिसां किथे वेठो आहे ॾिसां अरे हा सेले खाने के छा खाईंदो सेले सेरेलेक कढूंसि ॾिसूंसि हाँ कढूंसि ठीकु आहे ओए निकिरी आहे अथई अरे हे त तोखे ॾिसे थो बाबा हा हाँ हे त तोखे ॾिसे थो छा खाईंदी सेरेलेक हाँ चए थो मूंखे खारायो अरे मिनसा छा थी करी पापा पापा शादी रहा है फिर तुम बोल लगा खरी तो ने पप्पड़ छा थी कराईंसि हाँ है तुम लगा है ना खरे नहीं अरे बची थो ने त हाँ हे त बची थो ने है दीवार के तो बुधाए दीवार के तो ॿुधाए ये कमा ये कमा मिनसा खाराए थी मिनसा पंहिंजे पप्पी खे खाराए थी वो खाए तो हाँ पापा मिनसा पंहिंजे पप्पी खे खाराए पीआरे अब हे छा थी करे से उस में छो वेर तसी अंदर के सीट लगे सीधो लॻेसि इन लाइ उस में वेर तसी अरे हाँ वो तो आराम सां वेठो आहे हा यार हाणे तोखे ढिढ तरह थो थिए न भो तरह थो थिए न ना न हलो सही आहे ठीकु आहे दोस्तो अॼु तव्हां सां मिनसा ॻाल्हाईंदी मिनसा ॻाल्हा तो दोस्तों असांजी वीडियो तव्हांखे पसंद आए तो लाइक कयो शेयर कयो सब्सक्राइब कयो कमेंट कयो अरे वाह ऐं वरी असां मिलंदासीं नए व्लॉग में तेसि ताईं हाफिज़ नालो पुछेसि तोते खां नालो पुछेसि पप्पी आ भले कर दी हले 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 हले